यार सिंधी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, पाण वटि हर शइ जी खोट कीअं थियो वञे। वक़्त ते पाणी जी खोट, पाणी अचे त ॿिज जी खोट, ॿिज जी पूरी कयूं त भाण जी खोट। यार आख़िर इहे शयूं वञनि केॾांहुं थियूं? अदा वञनि केॾांहुं कोन थियूं, हिते ई गुदामनि में पियूं सड़नि। असल में इहे सभु तरीक़ा आहिनि दौलत कमाइण जा। इन खोट जे करे ई त 1700 रुपए वारी बोरी 2800 खां 3000 रुपयनि ताईं ख़रीद कयो पिया। जेकॾहिं खोट न हुजे हा त ज़ाहिर आहे तव्हां 10 रुपया बि क़ीमत खां मथे कोन ॾियो आहे। इन्हनि चालाकियुनि जे करे ई त अमीर अमीर थींदो वञे पियो ऐं ग़रीब अञा ग़रीब। अदा सरमाएदारी ॼार में फाथल आहियो, न चाहींदे बि उन्हनि जे शर्तनि खे तस्लीम करणो पवे थो। मुल्क सुधारण जी दावा करण वारा शायदि अखियुनि खां अंधा आहिनि जो उन्हनि खे इहो बि ॾिसण में कोन थो अचे त अहिड़े क़िस्म जा बहिरान मुल्की मैशियत खे कहिड़ो नुक़सान ॾियनि था। कॾहिं अटे जो बहिरान त कॾहिं खंड जो बहिरान, कॾहिं भाण कोन्हे कॾहिं ॿिज कोन्हे। मज़े जी ॻाल्हि बहिरान हमेशह उन्हनि शयुनि में ईंदो आहे जेका प्रोडक्ट हिते जी हूंदी आहे। मतिलबु उहे शयूं अनलब थी वञनि थियूं जिन जो वास्तो आम माण्हुनि सां हूंदो आहे, या ईअं खणी चऊं त बहिरान सिर्फ़ु आम माण्हुनि ताईं महदूद हूंदो आहे। बाक़ी अमीरनि ऐं जागीरदारनि वटि त पंहिंजो पंहिंजो स्टॉक हूंदो आहे। ग़रीबनि जी मजबूरी मां फ़ाइदो वठणु इन करे आसान हूंदो आहे छो त उन्हनि वटि सर्वाइव करण जी सहप नाहे हूंदी। ही सभु हथरादा बहिरान आहिनि जिन जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क़ीमतूं वधाए आम माण्हुनि मां पैसो कढणु हूंदो आहे। छा यूरिया ॿाहिरां इंपोर्ट थींदो आहे जो जहाज़ वांदा कोन्हे इन करे बहिरान, या हिते भाण ठाहींदड़ फैक्ट्रियूं बंदि पियल आहिनि इन करे बहिरान? सवाल इहो आहे त यूरिया भाण ॿाहिरां अचे थो, न हिते फैक्ट्रियूं बंदि पियल आहिनि, पोइ बहिरान आयो कीअं? आख़िर प्रोडक्ट वई केॾां? ऐं जेकॾहिं इहो बहिरान अञा अॻिते हलियो त कणिक जी फसल ते कहिड़ो असरु पवंदो? ऐं जॾहिं फसल ई तबाह थी वेंदो त ग़रीब माण्हू केॾांहुं वेंदा? चलो ही त पिज़्ज़ा बर्गर खाइनि था, पर हर माण्हू त नथो खाई सघे न। पर इन्हनि खे कहिड़ी परवाह जिन जी आमद ते फिटल रोड बि सिंगारिया वञनि। उहे झूपड़ियुनि में रहंदड़ ग़रीब माण्हुनि जी बुख छा महसूसु कंदा? अदा अवाम खे बेवकूफ़ बणायो पियो वञे, माण्हुनि खे मजबूर करे पैसो कमायो पियो वञे। इन जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त गुज़िरियल साल पाकिस्तान में 27 मिलियन टन कणिक जी पैदावार ते ख़ुशियूं मल्हायूं वियूं, पर उन साल अटे जे बहिरान सां गॾोगॾु 70 खां 75 रुपया फी किलो अटे जी क़ीमत रही। साल में एतिरा महीना कोन था अचनि जेतिरा हिते बहिरान अचनि था। पर कॾहिं ॿुधो आहे त को अहिड़ो बहिरान आयो हुजे जंहिंसां सिर्फ़ ऐं सिर्फ़ हुक्मरान तबिको परेशान थियो हुजे? भले पूरो मुल्क बहिरान में छो न अची वञे, पर इन्हनि जी सिहत ते को बि असरु कोन थो पवे। हाँ यार, ही बि हिकु वॾी ज़हनी बीमारी आहे जंहिंमें माण्हू खे सही ग़लति या हक़ ऐं बातल जी ख़बर ई कोन थी पवे। अदा ही हिकु डिघो बहस आहे। वीडियो जे टाइम जे हिसाब सां आउं कोशिशि कंदो आहियां त आसान सिंधी में उहे मुख़्तसर पॉइंट बयानु कयां जी ॾिसंदड़नि खे आसानी सां हक़ीक़तनि जी ख़बर पइजी सघे। पर अफ़सोस आहे जो इलाही दोस्त ॻाल्हियुनि खे सही तरीक़े सां सम्झी नथा सघनि, या शायदि आउं सम्झाए नथो सघां। बहरहाल कोशिशि त करणी आहे। ॾिसो, 19 सदी जी शुरूआत में जाबर हुकूमतनि खे इन ॻाल्हि जो अहसासु थी वियो त पंहिंजनि हुकूमतनि खे सिर्फ़ बंदूक जी नोक ते क़ाइमु नथो रखी सघिजे। इन करे कुझु ॿिया तरीक़ा बि इस्तेमालु करण जी ज़रूरत महसूसु थी। जीअं त 19 सदी में साइंस हिकु अलॻि मज़हब जी शक्ल अख़्तियार करे चुकी हुई, इन करे मुख़्तलिफ़ नज़रियनि खे साइंस जो लिबास पारायो वियो। इहो कमु इल्म नफ़्सियात जे हिकु अहम शोबे नफ़्सियाती पैमाइश सर अंजाम ॾिनो। पोइ जीअं जीअं सरमायादारी निज़ाम तरक़ी कंदो वियो, इंसाननि खे कंट्रोल करण जी ज़रूरत बि वधंदी वई। 20 सदी जी शुरूआत में इहा नफ़्सियात हिकु बहितरीन हथियार बणिजी वई। इन करे नफ़्सियात खे इंसानी ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में सरमायादारी निज़ाम सां गॾु इस्तेमालु करणु शुरू कयो वियो। जेकॾहिं अञा पोयां ॾिसूं त हज़रत ईसा जी पैदाइश खां 1000 साल अॻु हिंदुस्तान में पधराना तबक़ाते जो निज़ाम क़ाइमु हो। उन निज़ाम में बि नफ़्सियात खे हथियार तौरु इस्तेमालु कयो वेंदो हो। हुक्मरान तबिके अवाम में ही नज़रियो आम करे छॾियो त जिस्मानी मेहनत अजाई आहे, असल में ज़हनी मेहनत आला आहे। इन खां अलावा उन्हनि इहो नज़रियो बि आम करे छॾियो त ज़हनी सलाहियत वरसे में मिले थी, जी दौलत मिले थी। इन करे हुकूमत तबिके जा माण्हू ई हुकूमत करे सघनि था, छो त हुकूमत करण जूं सलाहियतूं सिर्फ़ु उन्हनि वटि ई आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त इन क़िस्म जा नज़रिया फैलाइण जी ज़रूरत छो महसूसु थी? छो त माण्हुनि जी अक्सरियत सख़्त मेहनत कंदी हुई ऐं हुकूमती तबिके जा माण्हू सिर्फ़ु अयाशियूं कंदा हुआ ऐं पैदावार जो हिकु वॾो हिसो बि पाण वटि रखंदा हुआ। पर उन्हनि अवाम खे अहिड़ी नफ़्सियात ॾिनी जो अवाम उन्हनि ई हुक्मराननि खे मसीहा सम्झंदी हुई। उहे ई तरीक़ा अञा ताईं ज़ेरे इस्तेमालु आहिनि। उन्हनि नज़रियनि खे पंहिंजे निज़ाम सां भेटियो त मुख़्तलिफ़ कुझु बि न आहे। अॼु आम माण्हू उहा ई सख़्त मेहनत करे बि पंहिंजो पेट नथो भरे सघे ऐं हुक्मरान तबिको बग़ैर कंहिं मेहनत जे अयाशियूं करे थो। आम माण्हू बग़ैर ॾोह जे चालान थियो वञे। हुक्मरान तबिके ते क़त्ल जी बि FIR नथी थिए। आम माण्हू रिढ जी चोरी ते सालनि जी क़ैद काटे थो, पर हुक्मरान तबिको करोड़े रुपया खाई बि आज़ाद घुमे थो। जेकॾहिं एतिरो कुझु हुजण बावजूद असां हुक्मरान तबिके जी आमद ते डांस कयूं था त इन में ॾोह असांजो न आहे, बल्कि कमाल उन नफ़्सियात जो आहे जेका सदियुनि खां हुक्मरान तबिको इस्तेमालु कंदो पियो अचे। इहा तव्हांखे बि ख़बर आहे त ज़िंदगी जूं रोज़मरह जूं शयूं खीसे में मौजूद पैसनि खां घणियूं महांगियूं आहिनि। ग़रीब तबिको हिकु वक़्त जी मानी बि पेट भरे नथो खाई सघे। जेकॾहिं उन्हनि जे घर
में को बीमार थिए त सालनि ताईं रुगो इलाज जो कर्ज़ रहंदो आहे। पंहिंजनि बचनि जूं नंढियूं नंढियूं ख्वाहिशूं इन्हनि खे रोज़ मारनि थियूं। जिबर जी हाकिमियत हेठि इन्हनि जी मासूमियत ऐं शराफ़त इन्हनि लाइ गार बणिजी चुकी आहे। ज़िलत ख्वारी इन्हनि जो नसीब बणिजी चुको आहे। इन करे हर वीडियो में वात फाड़े बकवास करण पुठियां असल मक़सद इहो हूंदो आहे त पंहिंजनि हालतनि खे सुञाणो, पंहिंजे मयार खे सुञाणो, सोच खे बदिलायो, उन नफ़्सियात मां निकिरी अचो जेका तव्हांखे वरसे में मिली आहे। अदा कहिड़ी ख़ुशफ़हमी में रहो था त तरक़ी कयूं पिया। हक़ीक़त इहा आहे त ॾुकारियल ॾहे में ॾुखनि जा ॾोरापा ॾेई लुड़कनि जी बारिश सां नगर खे आबाद कयूं पिया। हिते जेको आहे उहो नाहे, जेको नाहे असल में उहो ई तव्हांजो आहे। सम्झण जी कोशिश कयो। ज़ुल्म खे नसीब सम्झो था त इहा नफ़्सियात आहे। महरीमनि बावजूद वोट ॾियो था त इहा नफ़्सियात आहे। हुक्मरान तबिके जी नाअहली ॾिसण बजाए उन्हनि जी पूॼा कयो था त इहा नफ़्सियात आहे। दिलासनि ते यकीन रखी ख़ुशहाली जी उम्मीद रखो था त इहा नफ़्सियात आहे। हर साल बुख खे बर्दाश्त करे नए साल खे सुखनि जो साल सम्झण बि हिकु नफ़्सियात आहे। एतिरे क़दर जो दुनिया जे ॾुखनि खे आख़िरत जा सुख सम्झण बि इन नफ़्सियात जो हिसो आहे। इहो नफ़्सियात जो ई कमाल आहे जो असां महांगो ॿिज ऐं भाण ख़रीद करे असल पोखे उन ते महिनत करे पोइ पैदावार खे सस्ते रेट में विकिरो कयूं था। ख़बर त आहे इहो ग़लति आहे, पर छा कयूं, पोइ बि कयूं था। इन नफ़्सियात असांखे गुलाम बणाए छॾियो आहे जंहिंमें हर ज़ुल्म ते बस कंप्रोमाइज़ थींदो आहे। तव्हां तेसि ताईं इन ज़हनी उलझन मां नथा निकिरी सघो जेसि ताईं मुतालो नथा कयो, सम्झण जी कोशिश नथा कयो, इल्म हासिल नथा कयो। बकौल एमरसन, इंसान उहो ई आहे जेको हू सॼो ॾींहुं सोचे थो। अज़ीम फ़लसफ़ी मार्क्स बि इन बाबति इहा ई ॻाल्हि कई हुई त असांजी ज़िंदगी असांजे ख़्यालनि जो मजमूओ आहे। इहो तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हां छा था सोचो। पाण खे ख़ुशनसीब, आज़ाद ऐं ख़ुशहाल सोचो था या हर पल ज़िंदगी सां जुड़ियल नवां अज़ाब सोचो था। यादि रखो त तव्हांजी सोच जेकॾहिं तव्हांखे गुलाम बणाए थी त उहा ई सोच तव्हांखे उन गुलामी मां आज़ाद बि कराए थी। हमेशह लाइ केरु नथो रही सघे। भले मुख़्तसिर जियो पर उसूलनि सां जियो, मक़सद ते जियो। गांधी पोप ग्रेगोरी अवल जे 7 गुनाहनि वारी फ़हरिस्त खां मुतासिर थी 1925 में 7 समाजी गुनाहनि जी फ़हरिस्त जारी कई जंहिंमें हुन चयो त मुआशिरे खे मुआशिरो बनाइण लाइ इन्हनि 7 गुनाहनि ते क़ाबू पाइण लाज़मी आहे। बकौल गांधी, उसूलनि खां बग़ैर सियासत गुनाह आहे, मेहनत खां बग़ैर दौलत गुनाह आहे, ज़मीर खां बग़ैर ख़ुशी गुनाह आहे, अख़लाक़ियात खां बग़ैर तिजारत गुनाह आहे ऐं इंसानियत खां बग़ैर साइंस गुनाह आहे। छा इन्हनि गुनाहनि जा मुर्तब उहे चंद हज़ार माण्हू आहिनि जेकी करोड़ इंसाननि मथां ख़ुदा बणियो वेठा आहिनि? भले पंहिंजे लीडर जो दिफ़ा कयो, पंहिंजी पार्टी जा नारा हणो, भले आसरनि ऐं दिलासनि में ज़िंदगी गुज़ारे, पंहिंजी औलाद खे ख़ुशहाली जा ख्वाब ॾेखारियो, पर यादि रखो जेकॾहिं हुक्मरान तबिको इन्हनि गुनाहनि खां पाक नाहे त सम्झो ज़िलत ऐं ख्वारी तव्हांजो नसीब आहे।